आरो सिज जुर्गो मूं वटि रखियो वियो आहे। या भी फखुर जड़ी गाल सरकार। फखुर जी ॻाल्हि हुजे या न हुजे, पर मां टी धुर आहियां। शहबाज ऐं बाराम खान जे धुरनि जो मसइलो आहे, इन्हे जे करे मूं वटि जरगो आहे। मूं समझो त इज्जत आ मौला जी मेहर सां। पुलिस खे सुध पइजी चुकी आहे। कहिड़ी सरकार? त रियाज़त ऐं मुनवर ते हमलो खादिम ऐं ख़ालिक कयो। पुलिस के नाला कंहिं ॾिना सरकार? पतो नाहे। पुलिस जा ज़रिया पंहिंजा तेज हूंदा आहिनि। कीअं सरकार? महरुल्लाह न बचण घुर्जे आ मुंशी मेहार। उन लाइ बि सोचियो अथमि क़िबला। छा सोचियो अथई मुंशी मेहार? रियाज़त ऐं मुनवर जे भाइरनि खे लालच ॾेई पछे थो छॾियां मेहरुल्लाह पोयां। सॼी उमिरि लोड़े या वरी घुमाइजी वञे मौला जी मेहर सां। हू मञीदा त ईअं मेहरुल्लाह कयो आहे? रियाज़त जे भाउ लाइ नथो चई सघां क़िबला। बाक़ी मुनवर जो भाउ फुरकान असुल देर ई न कंदो मौला जी मेहर सां। ठीकु आहे, न त पोइ खादिम ऐं ख़ालिक खे इशारो करे छॾियो। जीअं न सुरो काठ खे अंदरां अंदरां खाई पूरो ऐं सुरागदार करे छॾींदो आहे, हीअ ॻाल्हि बि मौला ईअं आहे नूरी। दादा ने जिते ॿ घड़ियूं घारबियूं आहिनि न, उहा जाइ उहा दड़ी कॾहिं बि नाहे विसरंदी। तुंहिंजी ॻाल्हि मां करंट जीअं पंहिंजे जिस्म में महसूस कयां थी। दादा न पखी बि पंहिंजो वाहिरो मुश्किल ऐं ॾाढी ॾुखियाई सां छॾींदो आहे। असां त हिते को वक़्तु गुज़ारियो आहे सो त सॼी हयाती यादि रहंदो। दादा न असांखे न छॾी हा। इहो मुंहिंजी हिन दिलि खां पुछ नूरी, जेकी पंहिंजा थी वञनि ऐं ओचितो परावनि जे हवाले कजनि। इहा काती नाहे कुख में। मजबूर आहियां पंहिंजी ज़बान खां। को तरीक़ो कढ दादा न। मुलाय सानियो आहे, हादसो आहे नूरी। जॾहिं न हादसा ऐं सानिया थींदा आहिनि त सम्झ में न ईंदो आहे त छा कजे। मूंखे सम्झ में अचे थो दादा न। छा मासी? तूं ज़बान खे पाणी ॾे पोइ कंदसि इहा ॻाल्हि। हींअर छो न? छा ख़बर त असां सां हुते छा थिए, तो वटि पहुची बि सघूं या न। मुंहिंजे दिलि ऐं मुंहिंजे घर जा दरवाज़ा हमेशह तव्हां ॿिन्ही जे लाइ खुलियल रहंदा हयातीअ ताईं। हिकर त बेकिड़े थो छॾी दादा न, पोइ खुलनि अलाए न। नूरी, ही जेको दादा न जेका बि ॻाल्हि कंदो आहे त के तोरे ॻाल्हि कंदो आहे। इंशाअल्लाह पंहिंजे वचन ते कायम रहंदुसि नूरी। दादा न जरगे खां पोइ वापसी सा बि उते जिते कंडा ई कंडा हुजनि। छा ख़बर त छा थिए। दादन उते बि मदद लाइ पहुचंदो, इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। अम्मा मां जी न सघंदसि। नूरी दिया हौसलो धारे। सोट दादन मुंहिंजो बि वॾो आहे, मूंखे बि छिड़ब ॾेई वेंदो आहे, मां सही वेंदो आहे। मज़र दादन मुंहिंजी दिलि में आहे, दिलि ऐं मन जो सहारो आहे। अदो बि
त अबो भी आ, पर संदसि कावड़ मुले मुडी काती आ, जेका वहंदी त काने पर ईज़ा घणो ॾींदी आ। पोइ संदसि ॻाल्हियूं दिलि में न कर धीउ। तो जेको सतारे अचण वक़्तु कयो न, उहो सुठो कोन लॻो। छा कयईं चाची? कुझु न कयई, बसि कुछ त कयईं न, जो ज़िक्र कयईं चाची। तूं छॾ इन ॻाल्हि खे पुट। ठीक आहे चाची। मज़हर बच्चों तो संगत साथ सां मशवरो करे जिरगे लाइ तयारी कयूं। जी सोटर। हल। दादन दादन छा थियो आहे मामी? शफन के लाइ केर कोहाड़ी वणी वियो आ। छा? हाँ, दोस्त अस्पताल खणी विया अथसि। सौराब बि ड्रोड़ंदो वियो अथसि, अलाए छा थींदो। चवनि था तमामु ख़राब हालत में हुयो। रब तूं रहम कजांइ। अचो सोटर। मुंहिंजो शफन शबाना। वञी अला अला कर, रब ख़ैर कंदो। ताणो शफन खां सवा निंदण कीती हुई। दुश्मनी जा ये नतीजा आहिनि न मां। हाँ धीअ, बसि रब रहम करे। अम्मा डॉक्टर ॾेलो छो? माफ़ी वठंदी सांस। न आहे ज़रूरत हलण जी, पाण आयो त चवंदीमांसि। अम्मा नहीं जीजी। अकुलदार फुरकान भा, जेको अल्लाह खे मंज़ूर। हाँ मुंशी, कुदरत खे ईअं ई मंज़ूर हुआ था। कुदरत खे या मेरला खे? छा मतलब? मतलब त फुरकान भी समझे तो दोस्तीअ में गदारी। हाणे समझम। मूंखे त चई वियो आहे त हाणे इहो होटल ऐं प्लाट मुंहिंजो आहे। केर? मेहरुल्ला, ॿियो वरी केर? न मुंशी, ईअं नाहे, मुंहिंजे हवाले कयो अथसि। तुंहिंजे हवाले? हाँ, शाबस अथसि। दोस्त त अहिड़ा ई हुजनि। कफन दफन जो सॼो बंदोबस्त मेहरला कयो आहे। थोरा लाहे न सघंदुसि। पाण लिकाइण लाइ ईअं न कंदो त ॿियो वरी कीअं कंदो? पाण लिकाइण लाइ? हूं असियाणो आहीं, बाक़ी असोली ॻाल्हि सम्झ में कोन थी अचई। फुरकान जहिड़ा सादा माण्हू चिट्टो चवण खां सवाइ सम्झंदा कोन। आस्ते आस्ते समझ में अची वेंदुसि। ओए, असांखे इजाज़त। माशाअल्लाह मुंशी। मेहरुल्ला किथे वञ यको यार? कराची वियुसि। मां बि हलियो वियुसि लाड़ यार। ख़ैर में? यार हिते खैरूअ जो खुलम ऐं सरदार जो डमर, बस हितां टरी वियुसि। पर यार तूं छो मायूस वेठो आहीं? सचल, मुंहिंजा दोस्त सैबे जिगरी हमले में मारिजी विया आहिनि। को खुरपैर बि कोन पियो लॻे? मूंखे मुंशी मिहार में शक सचल। पक सम्झ मेहरुल्ला। पक कीअं कयां, ॾिठा त न हो न। वरी बि सोच यार। इन बुॾ तर में आहियां, पक थिए त हिननि जा फ्रेम टेड़ा कयां। जन मूंखां जिगरी यार खसिया आहिनि। तूं बि पक कर, मां बि कयां थो। महिरबानी सम्झंदुसि। अम्मा थाने ते नामालूम ॼणा आया अथमि। सिधो सौ डल हुयो, वरी थाने ते नामालूम नारा लिखाया अथनि। अम्मा बिरादरनि में दुश्मनी लगी पई आहे। मुमकिन आहे को ॿियो हुजे। असीं हाणे आया आहियूं, उन्हनि खे घर कंहिं ॾेखारियो? सोढल पंहिंजो माण्हू मोकिले मथां थोरो थपण आयो आहे। थी सघे थो, पर
पक करणी पवंदी अम्मा। अदा सफ़र जी छा तकलीफ़ थी थिए सुमल? जीअं टिकी वठ, अल्लाह रहम कंदो, तकलीफ़ ख़त्म थी वेंदी। सूर इहो न आहे ऐं न तकलीफ़ आहे। त बाक़ी तव्हां सोढल ॿीहर न चइजांइ सुमल, ना ई वरी इहो नालो खणजांइ। पंहिंजी गणती छुटी, गणती का ॿी। अम्मा गणती कबी आहे गणती करण वारे जी। सोढल असां सां कहिड़ो रहायो आहे, पंहिंजो करे थुकारे सटियो अथसि। अदा एतिरो मिठो न थीजे जो केरु गिही वञे, ऐं एतिरो कोड़ो बि न थीजे जो केरु थुकारे छॾे। तूं आराम कर, वॾड़नि वारा पहाका छॾ, तुंहिंजी तबियत ख़राब आहे। अम्मा बचा थी वियो अथसि, अल्लाह रहम कंदो। बछड़िया मास मां गुज़री विया आहिनि। डॉक्टर चयो त सुत ते ज़ख़्म भरिजी वेंदा। मां डॉक्टर सां वञी सलाह कयां। डॉक्टर खे चवां त का सुठी दवा ॾे जीअं सूमल सुत ते जल्दी ठीक थी वञे। ठीकु आहे पुट, सलाह करे अचेसि। अम्मा ही वट त छुटी वेंदा, ॿिया ज़ख़्म न छुटंदा। तूं हिते छो आयो आहीं? पक करण आयो आहे त किथे सूमल बची त नाही? मामी संभाले ॻाल्हाए, तूं ग़लत फहमी में आई। छा में बि आहियूं? तो जो हिते अचणु नथो वणे। ॾाढो मुड़सा अख नथी ॿुॾेसि, ईअं ॿिए कंहिंसां करे आ त वटसि वञा। मामी कंहिं लाट खां नथो लाराया, मां त सूमल जी तबियत पुछण आयो आहियां। कान्हे ज़रूरत हमदर्दी जी, हितां हलियो वञ, मता मां जोश में अची वञा। ईअं न को पियो छा बि हुजे सोढल, मां हथ थी ॿधाई, तूं हितां हलियो वञ। वॾो सेक लॻो अथसि सूमल जो, भाउ सां टांड, भेण सां हमदर्दी। सिक हुजे सा न त माण्हू ई न मोकिलिया मारण लाइ। ॿीहर ईअं आयो न मां त सिधो सो वापसि न वेंदो। मंठारी जबार के जख्मी करे डॉक्टर के छॾाइजा। जॾहिं असां केस छॾण जे लाइ राज़ी हुआसीं त पोइ इहो ज़िक्र बेकार आहे। गौरव, मां डीएसपी साहब सां फोन करे ॻाल्हायां थो, चवांसि थो त असां छॾे रहियो आहे। ऐं जेके जख्मी थिया बाबा साईं से अहवर में ईंदे ई वहवार वठंदे देर न कबी। दादन खे दोल जियां वॼाए छॾिबो, दोल जियां। बस सरकार तव्हांजी मर्ज़ी, चङाई चइबी त चिड़ी वञ पो। चङाईअ जा ठीका कयां अथई छा? मर्दर बस आया सरकार, तव्हां पाण ते हमले जो दादन खां वहिंवार न वरितो त ॿिए जो तव्हां कहिड़ो वहिंवार वठंदो? मूं छा चयो? सिर्फ़ हिकु ॻाल्हि जे करे, हिकु ॻाल्हि जे करे मां ठाहियां। अलाए कहिड़ी? एसपी साहब, उनजी इज़त त करणी आहे न। तव्हांजे वहिंवार सां एसपी साहब जो छा वञे साईं? अरे ॻाल्हि त पूरी ॿुध न। जी जी सरकार। मां चाहियां थो त ये औरतूं हथ कयां। और तूं ई बि वापसि कराए सघूं था, तव्हांखे मौला सघ ॾिनी आहे। चयुमि न त एसपी साहब विच में आहे। हा बुरो ई छा? न त इहो दादन छा आहे, का ते ख़बर हिकु शइ सां ईरान वञी तंग कंदो। मां न मञा सरकार, अॼु ताईं चिसियो ई न आहे। तव्हां खां न त दादन बचे, न दादन कुझु बि न आहे। दादन तो मस्ती करे, ॾेडरी ज़ुकाम, मौला जो शान आहे।
चाची जी अबा। टिकी दा खणी आ खावा मथो तो फिरे। हाँ अबा। कैसा अटके? चाचा गाल न पुछ फतेह थींदे हार थी वई। फतेह थींदे हार? आ चाचा न त मूमल जी जगह ते हिते सूमल ॾिसे आ। सुढल जे घर घिड़ियो है? जहिड़ो घिरिस तहिड़ो न। वॾनि खे पुठी ॾियण सां माण्हू खता त खाईंदो आहे न। हाणे छॾो ओलियूं ॻाल्हियूं। पुट अचे तूं वठ टिकी खा। चाची चाचे सोराब के केड़ी खबर मुझी अंदर में बाह थी भरी बाह। अरे अब्बा हिन खुथा लगे रखे केड़ी खबर त बाह छा थींदी आ। टिजणो का बाह जे वेझे विंदे टिजंदा त मता पर सड़न। पाण सोसल टांडन ते थी घुमंदी वती हां। अरकान सिकदाणो सफ़ा बद ज़ुबान थी वई आई। धाणो के डर को न दे। धाणो धड़किया नि धड़की न है। बिल्कुल माथा ते धाणो धड़किया। असां जड़ा धणी हुंदसे त कियां न धड़की होंदी। भले बाकी तुझी जरूरत हुई। अरे गाल त बुध तू कदे को धणी पयस? मां धाणो जो मासा तो आया धनु धमाली फकीर। चाचा ए धनु धमाली हिते साजे घर में छो आयो आ? तो केने चम त एकड़ो बेअकुल पोतो आ। हुआ भी सालिम ना है त दिमाग भी सालिम ना है ने मंडे जो। धनु हल हिता ते ढेर आंगुर वट जी न वनी। धाणो वटियो त पियो आ सजो बाकी छा वटबो? अरे इने के दिसी छा तो निकलता चाहल के जा जा न पंजो कयो न त मां हिते धाणो हणंदुसि। ये तो के दिसा तो धरना मंटे भर तू रखे देखारिया तो नीह जा तारा। अरे हेडे तू घर जो थलो खराब कने छा? ये पुट शफन आगे ही जख्मिया ते कने जा घर जो थलो खराब। निकलता निकल त काए न वड़ा ठीक। मां वञा तो पर कोर्ट सगोरे जे नोटिस जो इंतजार कजाए। मां फकीर बदंदो मैं। हाणे हल मु न कोर्ट सगोरे में बयान दिना त टीप खाई विंदे। हां वरी आयो आज ने धड़की आ हल हाणे हल निकल मंडा किया। तव्हां गलत कयो आ मासी। गलत या सही हारियल खीर कॾहिं भी मेड़े न सघबो आ बादल। हाणे मां छा थो करे सघां? उन वक्त समझायम त मां आहियां मुझे हूंदे मीरल कुछ न करे सघंदो। असां मजबूरी में निकतियूंसी ज़ोरी निकाह पियो करे मीरल। मासी मूं ॾांहुं अचो हां एॾां छो वियो? घटि बदनामी थी आहे बिरादरीअ जी। थी हूंदी न थी आ। मूंखे बि कावड़ आ। तू कावड़ न करे तोखे पंहिंजो समझी त आई आहियां। तोखे मिंथ करण बादल। मासी तोखे वापस थियण न ॾींदुसि। तूं हिते ई हूंदी। मूंखे? हा तोखे। पोइ नूरी पाण ई अचे हिते पहुचंदी। न ईंदी ईअं नूरी मरी पवंदी ईअं न ईंदी। ॾिसां त कीअं नथी अचे। तूं बि मीरल वांगुरु नथी बादल। मां न आहियां मीरल जहिड़ो। मुंहिंजी ॾाड़ीअ ॾे ॾिसो ईअं खणी मुट ॾिनव। गुज़रियल खे यादि न कर बादल पुट। तो वटि रिड़ी आई आहियां। हाणे तूं असांजी वारसी कर। हे हथ थी वधाए। जरगे में न सरदारनि जे हवाले थी वयूंसीं त न रहंदियूंसीं हितां जूं न रहंदियूंसीं हुतां जूं। ही ॾिस वरी बि हथ थी वधाए। तूं पंहिंजो कर। कीअं कयां पंहिंजो? जरगे में मालकी कजांइ पोइ खटन भाग। ईअं मूं वटि पहुचो पोइ मां पाण ई मालिकी कंदुसि। ईअं घणो बार पवंदई जरगे खां पोइ बहितर आ। सोचां थो। नूरी जी मासी। खदीजा के सॾु कर त समझायांसि। खेस छा समझाईंदी मासी? तू सॾु त करेसि धीअ।
आराम में आ छा? न आराम में नाहे, पर छा? कमरे में ही नाहे। कमरे में नाहे? काॾे वई? ख़बर ही नाहे। ख़बर ही नाहे तोखे? जी न मासी। नूरी तू कमरे में कोन हुई छा? हुयसि, पर निंड अची वई हुई मूंखे। वरी बि ॾिसो मां कुंड पासे हुजे मतां। जी मासी। काॾे वई? इते ही हूंदी मां, तू परेशान न थी। कंवल, मूंखे गड़बड़ थी लगे। गड़बड़ केड़ी है मां? त घरां हली न वई हुजे। नूरी खे छॾे? मासी, सॼो कमरो ॾिसी आई आहियां, पर अमां कोन्हे का। ॿुधाइण खां सवाइ काॾे वई? मासी, मतां पंहिंजे ॻोठ न वई हुजे। छो? हितां वापसी थिए पई न, मतां उते कंहिंखे चवण वई हुजे, पर अमां फासी न वञे। पक अथई? न मासी, पक त कोन्हे, पर अंदाज़ो आहे। पर हू त वई बि त मासी बख़्श कोन कंदसि। घटि में घटि मूंखे त ॿुधाया त मां रोकियांसि हा। मतां हौसला खता थियसि ऐं मुंहुं खणी ॾिनई। मासी सो त रब थो ॼाणे, पर मूंखे त सूर मथां सूर आहिनि। इहे न निकिरणु खपे सा नूरी। कंहिंखे न निकिरणु खपे आ चाची। कंहिंखे बि न? ज़िक्र त हले पियो चाची। छॾे ज़िक्र खे सोट। छॾियां बि खणी, पर सुभाणे अज़ खुद ॻाल्हि फाटे असां लाइ सुठो थी सघे थो। छा साला सुठो न थींदो मज़ार? बस ईअं ई सोट, कंवल खे बि चयुमि। अम्मा जी पुट। मासी खदीजा कोन्हे छा? छो? ॿुधायांसि त जिरगे में हौसले ऐं जोरत सां ॻाल्हाए, जीअं सुभाणे सख़्तियूं न ॾिसे। अम्मा सर करींसि। दादा न, मां थी ॾिसांसि। मासी ॿाहिरि आई आहे, नूरी अंदरि ॾिसण वई आहे। चपन खां पुछण वई हुयसि। असां पुछण कोन वियासीं, तूं पुछण वई हुयसि। या ॿिए हंधि वई आहे मासी। छा चवण खां न रहंदी कंवल? कुछ न, तू छो आयो आहीं हिते? कंवल, कल त जाइ ते अथई। नाहे कल जाइ ते, हिनखे चयो हलियो वञे हितां, न अचे हेॾां। छा मसलो आहे सर? छा चई? कहिड़े गहरे ख्याल में आयो? का बि न, बस सोचूं पे त असांजो माण्हू कॾहिं पेर ते ईंदो। जीअं रोके तीअं अॻिते। न सोचो घणो सर। हा, शफ़न खे दवा ॾिनई? जी हा, न ॾियो सा दवा, थाणे ते रेफर कयो सा त अस्पताल वञी हा। तुंहिंजी ॻाल्हि सम्झां थो जावेद। सम्झो था त ईअं छो कयो सर? जे न काके सोहराब खे मोटाया हा त काको सोहराब अलॻि, त वरी दादन अलॻि नाराज़ थिया। सुभाणे को मसलो थिए त? मजबूरी आहे, मुंहुं ॾियां पियो। पोइ कानूनी या गैर कानूनी, मजबूरीअ में मुंहुं त ॾियणो आहे न जावेद। जी सर, बिल्कुलु। रिश्ता सफ़ा कमज़ोर उणियल हूंदा आहिनि, उन्हनि जो ओंतो खेड़े त माण्हू किथां जो बि न रहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर सत्तार तूं आहीं न? जी मां आहियां। तव्हां? न सुञाती? ख़ैर, मां आहियां धनु धमाली, धाणो जो मासात।
हा हाणे यादि पियो पर अॻु त तूं मंडो न आहे यो मां न ईरान खां इराक ज़ियारतुनि जे लाइ वियो हुअसि न गोॾे जी ढकणी निकिरी पई ऐं गोॾो सुकी वियो इलाज लाइ आयो आहीं न डॉक्टर जो ॿुधुमि त हलंदी पुॼंदी वारो आहे सो सोराब खां हिसाब वठी ॾे हिसाब कहिड़ो न तोखे छो ॿुधायां डॉक्टर खे ॿुधाईंदुसि तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी का हलंदी पुॼंदी न आहे दादन खे चओ पोइ ॾे ख़बर त फ़क़ीर वेहे या वञे हलियो वञे दादन ॾांहुं त पोइ ठीकु आहे डॉक्टर पर मां बि माठ करण वारो न आहियां